हे सिंध मुतोले जणियो ही सिंध यारवा माण्हू मिठो ही मोहसिन यारन जो यारा ए सिंध मुतोले जणियो ही सिंध। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे है 4 जेडियो न्यूज़ आया वजीर उन्नड़ चेयरमैन ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन जे हुकूमत डायरेक्टर सपोर्ट प्रोग्राम बिलावल मला असिस्टेंट डायरेक्टर 4 जेडियो न्यूज़ वजीर उन्नड़ ऐं सोशल वर्कर टीम जे सदर गुल मोहम्मद कीरियो एडवोकेट हाजी खान जमाली ज़मीर उन्नड़ वाहिद बख्श लाचारी लुकमान चौहान हाकिम जमाली सभिनी गॾिजी पूरे सकरण शहर में मिसकिननि जे घरनि ताईं बिरयानी जा पैकेट पहुंचाया। जॾहिं हिन खां अॻु नवाब शाह जे मुख़्तलिफ़ कॉलोनी में 4 जेडियो तरफ़ां बि बिरयानी जा पैकेट तक़सीम कया विया आहिनि। यादि रहे त ह्यूमन राइट्स जस्टिस डिफेंडर ऑर्गेनाइजेशन तरफ़ां मुसलसिल 5 ॾींहंनि ताईं इहो सिलसिलो जारी रखण जो अज़म कयो आहे ऐं वधीक चेयरमैन ह्यूमन राइट्स एडवोकेट अब्दुल वहाब अब्बासी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी कोशिशि आहे त पूरे सिंध खे अहिड़े तरीक़े सां कवर कयूं त जीअं हिन मुश्किल वक़्त में कंहिं मिसकिन जा बचड़ा बुख ते न सुम्हनि ऐं उन उमेद सां असां पंहिंजे वसार कोशिशि करे रहिया आहियूं ऐं हुकूमत खे बि घुर्जे त हू हिन मुश्किल वक़्त में पंहिंजो अहम किरदारु अदा करे। 4 जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 जेडियो न्यूज़।